को बि मुल्क या रियासत एस ताईं तरक्की नथी करे सघे जेस ताईं नथा ॾिना वञनि पब्लिक राइट्स। असेंबलियुनि खां इक़्तिदार ताईं, वोट खां अख़्तियार ताईं हर को ॻाल्हि करे थो पब्लिक राइट्स। पर हिते गज़ब भी कया वञनि था पब्लिक राइट्स। शहरनि खां पहाड़नि ताईं हर शख़्स महरूम नज़र अची रहियो आहे ऐं घुरी रहियो आहे पब्लिक राइट्स। मां आहियां शोएब सिंधु ऐं जल्द अची रहियो आहियां काश टीवी ते प्रोग्राम पब्लिक राइट्स सां गॾु। प्रोग्राम पब्लिक राइट्स हर सूमर ऐं अरबा जे ॾींहुं शाम जो 7:05 ते सिर्फ़ काश न्यूज़ ते।